सिंध यूनिवर्सिटी में 73 करोड़ रुपयनि जी करप्शन ऐं अख़्तियारनि जे नाजाइज़ इस्तेमाल करण ते वीसी फतेह मोहम्मद बुरफत समेत 8 ॼणनि ख़िलाफ़ केस दाख़िल कयो वियो आहे। एंटी करप्शन सिंध यूनिवर्सिटी में छापो हणी प्रोफेसर राजा ॾाहिर हकिड़ो खे गिरफ़्तार करे वरितो आहे। सिंध यूनिवर्सिटी जामशुरो जे वीसी फतेह मोहम्मद बुरफत ते यूनिवर्सिटी जा फंड हड़प करण जो केस एंटी करप्शन तरफ़ां कराची में दाख़िल कयो वियो आहे। फंड हड़प करण वारे मामले ऐं अख़्तियारनि जे नाजाइज़ इस्तेमाल ते वीसी सिंध यूनिवर्सिटी जामशुरो फतेह मोहम्मद बुरफत समेत 8 ॼणनि ते केस दाख़िल कयो वियो आहे। टेंडर कमेटी जे सरफराज़ सोलंगी समेत 3 ॼणनि ते बि केस दाख़िल करायो वियो आहे। केस में चयो वियो आहे त सिंध यूनिवर्सिटी जे फंडनि में 73 करोड़ रुपयनि जी करप्शन कई वई। वीसी फतेह मोहम्मद बुरफत अख़्तियार जो ग़लति इस्तेमाल कयो। करप्शन जो केस दाख़िल थियण खां पोइ एंटी करप्शन कार्रवाई शुरू करे छॾी आहे। एंटी करप्शन सिंध यूनिवर्सिटी में छापो हणी प्रोफेसर राजा ॾाहिर हकिड़ो खे गिरफ़्तार करे वरितो आहे। प्रोफेसर राजा ॾाहिर हकिड़ो रांदियुनि वारे शोबे जो अॻूणो डायरेक्टर आहे।